अस्पताल बचाओ, MSK हटाओ, अस्पताल बचाओ। जो तंजीमूं हूंदियूं उहे हिन मामले ते छा बिल्कुलु अघोर निंड आहिनि कुझु न पियूं कनि न त निंड मां केरु उथारींदो उन्हनि खे ज़ाहिर तव्हां बि हेतिरे सालनि खां मेडिकल जो कमु कयो था ज़िमेदारी नथी बीहे त हिननि ग़रीब आवाम लाइ तव्हांजी यूनियन खे ॻाल्हाइणु खपे ॻाल्हाइणु त खपे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे भले इशू थिए त बहितर आहे असां त पाण अस्पताल हिते ई हुजे त बहितर आहे हिते तव्हांजी यूनियन जो सदर वदर आहे केरु थोरो मूंखे हुनजे बारे में ॿुधाईंदो तव्हां पाण आहियो त पाण ई चओ पिया त अञा ॻाल्हाईंदासीं पोइ बाक़ी माण्हुनि जो सर कीअं थींदो मूंखे ॿुधायो हिते ई मथां ई सेटिंग आहे सर भले सेटिंग बि हुजे पर तव्हां खां पंहिंजे तरफ़ां एफर्ट का कई आहे न को एहतजाज न को का प्रेस रिलीज़ जी जी मुलाक़ात कई हुई जी उहे बि चुप वेही रहिया असां बि चुप वेही रहिया मथां ई सेटिंग आहे तव्हांजी पंहिंजी रोज़ी रोटी जो सुवाल आहे सर तव्हां नथा सम्झो त केॾो वॾो नुक़सानु थींदो मेडिकल स्टोर्स खे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे इहो त थींदो अलामा लेखा त छा कबो ईअं ई वाॾो हले पियो ठीकु आहे हाजी साहब छा था सम्झो जेको तालका अस्पताल शिफ्ट थी आहे हिन सां ग़रीब आवाम खे केतिरो नुक़सानु आहे ऐं मेडिकल स्टोर जी सनत खे केतिरो नुक़सानु आहे असल में हीअ अस्पताल हलंदी हिन में डॉक्टर बि वेंदो डॉक्टराणी बि वेंदी असां ॻाल्हायो आहे ठीकु आहे सां बि ॻाल्हायो आहे ऐं साईं पी अमीर साहब ॻाल्हायो आहे हिते डॉक्टर 24 कलाक हीअ अस्पताल हलंदी तव्हांखे दवा बि मिलंदी अच्छा हीअ बंदि कान थींदी हींअर त सभु जेके बीठल आहिनि हिते दोस्त उन्हनि जो बि इहो ई चवणु आहे त कुझु बि कोन्हे हिते ॾींहं जो बि को माण्हू हिते अस्पताल में आया हुआ पर उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो इलाजु न मिलियो तॾहिं सुभाणे मूंखे ॾिसणो पवंदो ठीकु आहे इंशाअल्लाह जेको बि हूंदो आवाम लाइ कंदासीं तव्हां सम्झो था त अगरि तालका अस्पताल शिफ्ट कंप्लीट थिए थी उते त पोइ आपी सां तव्हां ॻाल्हाईंदो ऐं हिनखे उनखे वापसि आणींदो आहे हिनखे अस्पताल खे हलाइणो आहे बिल्कुलु हू थी वई डिस्ट्रिक्ट जी अस्पताल ठीकु आहे असांजे असांजे सिटीअ जा जेके माण्हू आहिनि उहे परेशान थींदा उहे किथां वेंदा राति जो 3 बजे वरी महिरबानी वरी वीचारो वापसि रोडो हुजे इहे चोर माना इहो रोड राति जो त कहिड़ो ग़रीब वञो ई नथो सघे हिननि खे खपे त OPD सॼो ॾींहुं हिते हलाइनि डॉक्टर 4-5 विहारीनि हिते जेका राति ॾींहुं हले ग़रीब एमरजेंसी हुजे त किथे वञे वीचारो केॾांहुं वेंदो सही ॻाल्हि ज़ाहिर आवाम जी त का ज़िमेदारी बीहे थी न छो नथा एहतजाज कयो आवाम न कंदो हिते जो ख़तल आहे वॾनि माण्हुनि वटि को फलाणे दलाल जो को फलाणे पीर जो को फलाणे जो आहे न कंदो हिते अस्पताल बचाओ, MSK हटाओ, अस्पताल बचाओ। एसोसिएशन तव्हांजी हूंदी त उन जे प्लेटफॉर्म तां कुझु तव्हांखे ज़रूरत नथी महसूसु थिए त इहो एहतजाज या माण्हुनि खे गॾु करे इहो एहतजाज रिकॉर्ड कराइणु खपे तव्हांखे बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे पर हाणे असांजा जेके सीनियर उहिदेदार आहिनि जेके हिन ॻाल्हि में को फ़ैसिलो कंदा कंहिं क़िस्म जी का ॻाल्हि ॿोल कंदा त यकीन अमल दरामद कयो वेंदो तव्हां हुननि खे का अहिड़ी तजवीज़ नाहे ॾिनी असां त हुनखे यकीन इहा ॻाल्हि चई आहे त हीअ हिकिड़ो शहर लाइ हिकिड़ो वॾो नशो बनियल आहे जीअं माण्हू इलाही ख़ासि करे आवाम परेशान थियो आहे ॿी ॻाल्हि इहा त इलाही हिन सॼे पहाड़ी जो रोज़गार इन अस्पताल ते मुनहसिर हो अस्पताल जे हुते शिफ्ट थियण करे सभिनि जो रोज़गार मुतासिर थियो आहे शहर का इनकार आई कोन जवाब परेशान थी वञे सिटी जी अस्पताल सफ़ा ॿाहिरि निकिरी आहे उन करे असां ग़रीबनि जो इंतिजाज असांजो कारोबार में वॾो फ़र्क़ु पइजी वियो आहे की ग़रीब माण्हू रोटी लाइ था रोटी कोन था करे सघूं महिरबानी करे अस्पताल खे वापसि साॻी हिन जॻह ते हिते राति जो 2-2:30 बजे ॿार अची वञे ग़रीब माण्हू कीअं थो माण्हू कमाए कीअं हुनखे गाॾी वारनि खे पैसो माण्हू ॾेई सघंदो